सखर मां रिपोर्ट करे विया हफ़ीज़ लाशारी। सखर मुअज़्ज़िज़ वफ़ाक़ी मोहतसिब जनाब एजाज़ अहमद कुरैशी जी हिदायतुनि ते वफ़ाक़ी मोहतसिब सेक्रेटरीट सखर ऐं लाड़काणो जे रीजनल हेड सैयद महमूद अली शाह इलाक़ाई सतह ते 60 अवामी शिकायतुनि जी ॿुधणी कई। कुल केसनि मां 20 शिकायतूं सेबको सां लाॻापियल हुयूं, जिन में सेबको लाड़काणो ऐं लाड़काणो रूरल डिवीज़न जा एक्सीएन मौजूदु हुआ ऐं कार्रवाई में हिसो वरितो। 24 केस SSGCL मां लाॻापियल हुआ, जिन्हनि में ज़ोनल मैनेजर SSGCL लाड़काणो लाॻापियल SSGCL ऑफिसरनि सां गॾु ॿुधणी में शिरकत कई। बाक़ी केस पाकिस्तान बैतुल माल पोस्ट लाइफ इंश्योरेंस PLI पाकिस्तान पोस्ट डिपार्टमेंट ऐं BISP सां लाॻापियल हुआ। ॿुधणी दौरान BISP BPM PBM ऐं PLI जा असिस्टेंट डायरेक्टर गॾोगॾु पाकिस्तान पोस्ट जा डिप्टी सुप्रीडेंट जा शामिल हुआ। सभई शिकायत कंदड़ फॉर्म जे साम्हूं पेश थिया ऐं उन्हनि जी शिकायतुनि खे सबर ऐं मुकमल तौर ते ॿुधो वियो। केसनि खे कानून जे मुताबिक़ सख़्ती सां हल कयो वियो ऐं फ़ैसिलो कयो वियो। जिते बि बदइंतिज़ामी जे मिसालनि जी निशानदेही कई वई, मुनासिब गौर सां वफ़ाक़ी मोहतसिब सेक्रेटरीट अवाम खे तेज़, शफ़ाफ़ ऐं असराइती रिलीफ फ़राहम करणु ऐं वफ़ाक़ी इदारनि खे यक़ीनी बणाइण जे अज़म खे वरिजाए।